कादन तूं कद खोले ॻाल्हि ॿुध जेकी मोटरसाइकिल तुंहिंजे घर मां निकिती आहे न उहा तूं किथां चोरी कई आहे ऐं कहिड़े मोड़ मां कमाल ख़ान पहिरीं ॻाल्हि त कादन अहिड़ो चोरीअ जहिड़ो कुथो कमु कंदो ई ऐं पर जेकॾहिं मूंखे को कमु करणो हुजे हा न त कंहिंजी मदद सां न पाण सिर कयां हा कयां हा त सरेआम ॿुधायां हा त ही कमु कादन जो आहे जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे न त ही मोटरसाइकिल तुंहिंजे घर में कीअं ज़ाहिर थियो चोर तूं या खुदन या तव्हां वारो ई हूंदो कमाल ख़ान ज़ुबान संभाले ॻाल्हाए मुंहिंजे पीउ जो नालो अदब आहे एतिराम सां खण बाक़ी रही ॻाल्हि चोरीअ जी जेका मोटरसाइकिल मुंहिंजे घर मां निकिती आहे त उहा मां 3 ॾींहंनि जे अंदरि तोखे चोर ज़ाहिर करे ॾींदुसि त पोइ ख़बर पइजी वेंदी त केरु चोर आहे ऐं केरु साथ आहे सिर्फ़ 3 ॾींहं कादन 3 ॾींहं चौथे ॾींहं जो सिज उभरण कोन ॾींदुसि न त छा कंदे कमाल ख़ान तूं कादन जी गिचीअ में रसो विझण वारो पूरे ॾेह में ॼाओ ई कोन्हे बाक़ी कादन खे असल चोर जी गिचीअ में रसो विझण लाइ 3 ॾींहं काफ़ी आहिनि जेकॾहिं कादन 3 ॾींहंनि अंदरि इहो चोर ज़ाहिर न कयो त पोइ कादन जो तोसां वाइदो आहे सॼे ॻोठ जे साम्हूं इन मोटरसाइकिल जो ॾंड ॾोह भरे ॾींदुसि सुठो इन्ही में थई त कादन चोरी मन मां अखियुनि ॾिठो गवाह आहियां त स्कूटर तुंहिंजे घर में आहे छो जो मां मुंशी आहियां लिखियो पढ़ियो BA पास को जाहिल अंगूठो छाप न आहियां अबे खे चवां पुट कादन मोटरसाइकिल असांजे घर मां निकिती आहे उहे चोर तूं हूंदे या तो वारो भाउ इहो खुदन हा कादन तो वारो बाबो सच पियो चवे चोरी क़बूल कर त सुठो कोन थींदई त ॿी सूरत में मुंहिंजे ॻोठ जी बेइज़तीअ जो प्लान तोखे भरणो पवंदो कमाल ख़ान इहो त वक़्तु ॿुधाईंदो त केरु चोर आहे ऐं केरु साथ कमाल ख़ान जेकॾहिं मां किथां मोटरसाइकिल फुर करे सिधो अची तुंहिंजी औताक में बीहारियां ऐं सुबुह थींदे ई पंहिंजा पेरे वाढू खणी अची तुंहिंजी औताक मथां हलां कयां त पोइ मूंखे ॿुधा त चोर केरु थींदो तूं या को ॿियो कादन मां तोखे इज़त जो प्लान भरे ॾींदुसि जेकॾहिं चोर ॿियो निकितो कमाल ख़ान इन मोटरसाइकिल जो चोर मां तोखे 3 ॾींहंनि अंदरि निर्वार करे ॾींदुसि जेकॾहिं ईअं न कयमि न त हिकु छा 10 मोटरसाइकिलूं भरे ॾींदुसि ऐं 10 अच बाबा कादन तूं कद खोले ॻाल्हि ॿुध जेकी मोटरसाइकिल तुंहिंजे घर मां निकिती आहे न उहा तूं किथां चोरी कई आहे ऐं कहिड़े मोड़ मां कमाल ख़ान पहिरीं ॻाल्हि त कादन अहिड़ो चोरीअ जहिड़ो कुथो कमु कंदो ई ऐं पर जेकॾहिं मूंखे को कमु करणो हुजे हा न त कंहिंजी मदद सां न पाण सिर कयां हा कयां हा त सरेआम ॿुधायां हा त ही कमु कादन जो आहे जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे न त ही मोटरसाइकिल तुंहिंजे घर में कीअं ज़ाहिर थियो चोर तूं या खुदन या तव्हां वारो ई हूंदो कमाल ख़ान ज़ुबान संभाले ॻाल्हाए मुंहिंजे पीउ जो नालो अदब आहे एतिराम सां खण बाक़ी रही ॻाल्हि चोरीअ जी जेका मोटरसाइकिल घर मां निकिती आहे त उहा मां 3 ॾींहंनि जे अंदरि तोखे चोर ज़ाहिर करे ॾींदुसि त पोइ ख़बर पइजी वेंदी त
त केरु चोर आहे ऐं केरु साध आहे। सिर्फ़ 3 ॾींहं कादन, 3 ॾींहं। चौथे ॾींहं जो सिज उभरण कोन ॾींदुसि, न त छा कंदे कमाल खान तूं? कादन जी गिचीअ में रसो विझण वारो पूरे ॾेह में ॼाओ ई कोन्हे। बाक़ी कादन खे असल चोर जी गिचीअ में रसो विझण लाइ 3 ॾींहं काफ़ी आहिनि। जेकॾहिं कादन 3 ॾींहंनि अंदरि इहो चोर ज़ाहिर न कयो त पोइ कादन जो तोसां वाइदो आहे, सॼे ॻोठ जे साम्हूं इन मोटरसाइकिल जो ॾंड ॾोह भरे ॾींदुसि। सुठो इन्ही में थई त कादन चोरी मन मन। मां अखियुनि ॾिठो गवाह आहियां त स्कूटर तुंहिंजे घर में आ। छो जो मां मुंशी आहियां, लिखियो पढ़ियो BA पास। को जाहिल अंगूठो छाप न आहियां अबे खे चवां। पुट कादन, मोटरसाइकिल असांजे घर मां निकिती आहे। ओए चोर तूं हूंदे या तो वारो भाउ इहो खुदन? हा कादन, तो वारो बाबो सच पियो चवे। चोरी क़बूल कर, न त सुठो कोन थींदई। त ॿी सूरत में मुंहिंजे ॻोठ जी बेइज़तीअ जो प्लान तोखे भरणो पवंदो। कमाल खान इहो त वक़्तु ॿुधाईंदो त केरु चोर आहे ऐं केरु साध। कमाल खान, जेकॾहिं मां किथां मोटरसाइकिल फुर करे सिधो अची तुंहिंजी औताक में बीहारियां ऐं सुबुह थींदे ई पंहिंजा पेरे वाढू खणी अची तुंहिंजी औताक मथां हलां कयां त पोइ मूंखे ॿुधा त चोर केरु थींदो, तूं या को ॿियो? कादन, मां तोखे इज़त जो प्लान भरे ॾींदुसि जेकॾहिं चोर ॿियो निकितो। कमाल खान, इन मोटरसाइकिल जो चोर मां तोखे 3 ॾींहंनि अंदरि निर्वार करे ॾींदुसि। जेकॾहिं ईअं न कयमि न त हिकु छा 10 मोटरसाइकिलूं भरे ॾींदुसि। ऐं 10 अच बाबा। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे जी 5 किस्त जे पहिरें सीन में अवां ॾिठो हूंदो त कादन कबूतरी जे मथां मोटरसाइकिल चोरी थियण जो इल्ज़ाम ज़ाहिर थियो आहे। जॾहिं त मोटरसाइकिल कादन कबूतरी जे घरां ज़ाहिर थी, इहो अवां 4थी किस्त में ॾिठो बि हूंदो। पर 5 किस्त में वॾेरे कमाल खान कादन कबूतरी खे पाण वटि घुराए उन जे मथां ॾाढो ज़ोर ॾिनो आहे त कीअं बि करे चोरीअ खे क़बूल कर ऐं इहो ॿुधाए त इहो मोटरसाइकिल तूं किथां ऐं कहिड़ी हद खां फुर कई ऐं कहिड़नि माण्हुनि जी मदद सां फुर कई। पर कादन कबूतरी साफ़ जवाबु ॾिनो त जेकॾहिं कादन कबूतरी चोरी ऐं फुर करे हा त कंहिंजी मदद वठण जी ज़रूरत कान हुई ऐं सरेआम करे हा सभिनी खे ॿुधाए हा त मां चोरी कई आहे। बहरहाल कादन कबूतरी पंहिंजो इसरार पाण कयो वॾेरे कमाल खान वटि त मां चोरी नाहे कई। बाक़ी रही ॻाल्हि मुंहिंजे घरां मोटरसाइकिल ज़ाहिर थियण जी, त जेकॾहिं मोटरसाइकिल मां चोरी करे अची तुंहिंजी औताक में पूरियां त पोइ छा कमाल खान मोटरसाइकिल फुर तो कई हूंदी या कंहिं ॿिए? ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे जी 5 किस्त में हिकु तरफ़ कादन कबूतरी वॾेरे कमाल खान जे खफ़नि में फासिजी वियो आहे त हाणे मोटरसाइकिल 3 ॾींहंनि में कीअं ज़ाहिर करे ॾींदो कादन कबूतरी कमाल खान खे त असल चोर केरु आहे। हाणे ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में कादन कबूतरी जे लाइ वॾा मसइला ज़ाहिर थियनि पिया। ॿी तरफ़ हुनजो दोस्त कुर्बू कबूतरी जेको हर दफ़े बाज़ीअ जे बहाने कादन खां पैसा कढी वेंदो आहे। ख़बर नथी पए त कुर्बू कादन कबूतरी जो दोस्त आहे या वरी ॾाॾू कबूतरी जो। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे जी 5 किस्त जे पहिरें सीन में अवां ॾिठो हूंदो त कादन कबूतरी जे मथां मोटरसाइकिल चोरी थियण जो इल्ज़ाम ज़ाहिर थियो आहे। जॾहिं त मोटरसाइकिल कादन कबूतरी जे घरां ज़ाहिर थी, इहो अवां 4थी किस्त में ॾिठो बि हूंदो। पर 5 किस्त में वॾेरे कमाल खान कादन कबूतरी खे पाण वटि घुराए उन जे मथां ॾाढो ज़ोर ॾिनो आहे त कीअं बि करे चोरीअ खे क़बूल कर ऐं इहो ॿुधाए त इहो मोटरसाइकिल तूं किथां ऐं कहिड़ी हद खां फुर कई ऐं कहिड़नि माण्हुनि जी मदद सां फुर कई। पर कादन कबूतरी साफ़ जवाबु ॾिनो त जेकॾहिं कादन कबूतरी चोरी ऐं फुर करे हा त कंहिंजी मदद वठण जी ज़रूरत कान हुई ऐं सरेआम करे हा सभिनी खे ॿुधाए हा त मां चोरी कई आहे। बहरहाल कादन कबूतरी
पंहिंजो इसरार पाण कयो वॾेरे कमाल खान वटि त मां चोरी नाहे कई। बाक़ी रही ॻाल्हि मुंहिंजे घरां मोटरसाइकिल ज़ाहिर थियण जी, त जेकॾहिं मोटरसाइकिल मां चोरी करे अची तुंहिंजी औताक में पूरियां त पोइ छा कमाल खान मोटरसाइकिल फुर तो कई हूंदी या कंहिं ॿिए। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे जी 5हीं क़िस्त में हिकु तरफ़ कादन कबूतरी वॾेरे कमाल खान जे खफ़नि में फासिजी वियो आहे त हाणे मोटरसाइकिल 3 ॾींहंनि में कीअं ज़ाहिर करे ॾींदो कादन कबूतरी कमाल खान खे त असल चोर केरु आहे। हाणे ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में कादन कबूतरी जे लाइ वॾा मसइला ज़ाहिर थियनि पिया। ॿी तरफ़ हुनजो दोस्त कुर्बू कबूतरी जेको हर दफ़े बाज़ीअ जे बहाने कादन खां पैसा कढी वेंदो आहे। ख़बर नथी पए त कुर्बू कादन कबूतरी जो दोस्त आहे या वरी ॾाॾू कबूतरी जो। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे जी 5हीं क़िस्त जे पहिरें सीन में अवां ॾिठो हूंदो त कादन कबूतरी जे मथां मोटरसाइकिल चोरी थियण जो इल्ज़ाम ज़ाहिर थियो आहे। जॾहिं त मोटरसाइकिल कादन कबूतरी जे घरां ज़ाहिर थी, इहो अवां 4थीं क़िस्त में ॾिठो बि हूंदो। पर 5हीं क़िस्त में वॾेरे कमाल खान कादन कबूतरी खे पाण वटि घुराए उन जे मथां ॾाढो ज़ोर ॾिनो आहे त कीअं बि करे चोरीअ खे क़बूल कर ऐं इहो ॿुधाए त इहो मोटरसाइकिल तूं किथां ऐं कहिड़ी हद खां फुर कई ऐं कहिड़नि माण्हुनि जी मदद सां फुर कई। पर कादन कबूतरी साफ़ जवाबु ॾिनो त जेकॾहिं कादन कबूतरी चोरी ऐं फुर करे हा त कंहिंजी मदद वठण जी ज़रूरत कान। अस्सलाम वालेकुम ख़वातीनो हज़रात, अव्हां ॾिसी रहिया आहियो असांजी HD TV। जीअं त अव्हां ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे जी 5हीं क़िस्त जो पहिरियों सीन ॾिसी चुका आहियो। 5हीं क़िस्त लाइ अव्हां परेशान हूंदा त कॾहिं हलंदी। अव्हां जे इंतज़ार जूं घड़ियूं ख़तमु आहिनि। सुभाणे शाम 7 बजे ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे जी 5हीं क़िस्त हलंदी। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में यादि हुजे त अव्हां जा मनपसंद अदाकार, जी हा, ज़हर ज़िंदगी ड्रामे जा फेमस अदाकार जीअं त आज़म जान मेघल, रिमशा शहज़ादी, अब्बास गुल। ज़हर ज़िंदगी ड्रामे में आज़म मेघल, रिमशा शहज़ादी त आहे। बहरहाल हिन ड्रामे में उन सां गॾोगॾु अव्हां जो मनपसंद अदाकार रबन आज़म मेघल बतौर कादन कबूतरी जो किरदारु अदा करे पियो ऐं मीरा हिन ड्रामे में रूबीअ जो किरदारु अदा करे पई। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामो ना सिर्फ़ ॿारहाड़ीअ ते तमामु ज़बरदस्त कहाणी आहे, पर उन सां गॾोगॾु शहर जी बि सिंधी कल्चरल कहाणी आहे। हिन ड्रामे खे ॾिसण न विसारींदा। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में अब्बास गुल मीरा सां मोहबत करे थो, मतिलबु त रूबीअ सां मोहबत करे थो ऐं उन सां गॾु अकबर उतरादी मज़ाहिया अदाकार जंहिं वल्लू बरोच खां गॾा गिरवी करे वरितो आहे, पर गॾा बीमार थी पियो आहे। हाणे वल्लू बरोच कांडेरे सां कहिड़ो हशर कंदो उहो त कांडेरे खे ई ख़बर आहे। ॿी तरफ़ कादन कबूतरीअ जो दोस्त कुर्बू कबूतरी जेको हर बाज़ीअ जे बहाने कादन कबूतरीअ खां हर बहाने ते 10 खां 20 हज़ार रुपयो लुट फुर करे वेंदो आहे। उहो छा कादन जो दोस्त आहे या कादन जो दुश्मन? नाज़रीन, ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में अव्हां खे ख़बर हूंदी त अव्हां जी सिंध जा बहितरीन अदाकार शामिल आहिनि। हिन ड्रामे जी 5हीं क़िस्त सुभाणे शाम 7 बजे हलंदी। यादि हुजे त हीउ ड्रामो असांजी HD TV यूट्यूब चैनल ते हलंदो आहे। जंहिं चैनल ते अव्हां हीउ वीडियो ॾिसी रहिया आहियो उन चैनल ते हीउ ड्रामो हलंदो आहे। हिन ड्रामे में जेकॾहिं अव्हां बि शामिलु थियणु चाहियो पिया, अव्हां जे लाइ बि तमामु ज़बरदस्त मौक़ो आहे, छो त ॿियों स्पेल तमामु जल्द ईद खां पोइ जंहिंजी रिकॉर्डिंग शुरू थी वेंदी। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में आज़म मेघल कादन कबूतरी जो किरदारु अदा करे पियो ऐं हीउ जेको अव्हां ॾिसी रहिया आहियो वॾे छापरनि वारो भाऊ महबूब शेख जेको कमाल खान जो किरदारु अदा करे पियो, तमामु सिंध जो नाले वारो अदाकार आहे। सो ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में मुंशीअ जो किरदारु बि अव्हां ॾिठो हूंदो, जेको मुंशी चयो पियो त मां मुंशी आहियां, पढ़ियल लिखियल, सो बि BA पास। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में सिंध जा नाले वारा अदाकार आहिनि, उन सां गॾोगॾु न्यू टैलेंट अदाकार बि शामिल आहिनि। जेकॾहिं अव्हां बि चाहियो पिया त असां बि हिन ड्रामे में शामिलु थियूं त पोइ देरि न कयो, हींअर ई 0302390181 व्हाट्सअप नंबर सेव कयो ऐं पंहिंजो नालो, शहर जो नालो गॾु हिकु फ़ोटो असांखे मोकिलियो, जीअं असां अव्हां जो फ़ोटो ॾिसी अव्हां सां ॻाल्हि ॿोल करे ऐं अव्हां जेकॾहिं हक़दार हूंदा कंहिं सही किरदार जा, तव्हांखे ज़बरदस्त मौक़ो फ़राहम कयो वेंदो। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में इंशाल्लाह शामिल बि कयो वेंदो। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में तमामु ज़बरदस्त अदाकारी कई आहे मुंशी, जंहिं
जो तकिया कलाम आहे त मां मुंशी आहियां पढ़ियल लिखियल सो बि BA पास को आंगूठे छाप न आहियां अबे खे चवां। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में ज़हर ज़िंदगी ड्रामे जियां तमामु ख़ूबसूरत किरदार शामिल आहिनि। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे खे ॾिसण न विसारींदा ऐं जेकॾहिं अव्हां शामिल थियणु चाहियो पिया त अव्हांखे पहिरें बि असां नंबर ॿुधायो आहे, हिकु दफ़ो वरी बि ॿुधायूं पिया 0302390181 व्हाट्सअप नंबर ते पंहिंजो नालो शहर जो नालो ऐं हिकु फ़ोटो असांखे व्हाट्सअप कंदा। नाज़रीन, ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे जो डायरेक्टर आहे अकबर उत्तराधी ऐं असिस्टेंट डायरेक्टर आहे सजाद समो जेको हिन ड्रामे में मुंशीअ जो किरदारु अदा करे पियो ऐं ज़ाकिर खोसरो जेको ॾाॾू कबूतरी जे भाउ जो किरदारु अदा करे पियो। ॿी तरफ़ को डायरेक्टर्स आहे ख़ादिम हुसैन खखराणी जेको कुर्बू जो किरदारु अदा करे पियो ऐं उन सां गॾोगॾु को डायरेक्टर आहे आशिक नवाज़ जेको वलू बरोच जो किरदारु अदा करे पियो। यादि हुजे त हिन ड्रामे में आज़म मेंगल, अब्बास गुल, रिमशा शहज़ादी, एस भट्टी, अहमद अली दायो, अकबर उत्तरादी, आशिक नवाज़, लाइबा बलोच, नदीम चांडियो, ख़ादिम खखराणी, सजाद समो, महबूब शेख, मोहब कुरैशी, इरशाद भट्टी, ज़ाकिर खोसो, रफ़ीक लेगारी ऐं शाबान शाकिर। हिन ड्रामे में सिंध जा वॾा लेजेंड अदाकार भी शामिल आहिनि जीअं उस्ताद गुल मुनीर गुल, आशिक नवाज़, यार मोहम्मद, इस्माइल चांडियो। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में अव्हां तमामु ज़बरदस्त कहाणी सां हिन ड्रामे खे एंजॉय कंदा। तमामु सुठो ज़बरदस्त ड्रामो आहे, तमामु सिंध TV जे हवाले सां जीअं सिंध जो बहितरीनु ड्रामो ज़हर ज़िंदगी आहे, ईअं ई असांजी HD TV YouTube चैनल जो सिंध जो बहितरीनु ड्रामो आहे। सो नाज़रीन, सिंध जो पहिरियों YouTube चैनल आहे असांजी HD TV जे तव्हांजे लाइ तमामु ज़बरदस्त मेगा सोप सीरियल ठाहिण जो फ़ैसिलो वरितो ऐं माशाल्लाह हींअर सुभाणे 5 क़िस्त बि नशर कई वेंदी। 5 क़िस्त जो पहिरियों सीन अव्हां ॾिठो हूंदो। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे जे हवाले सां मां अव्हांखे ॿुधाईंदो हलां त तमामु ज़बरदस्त कहाणी आहे। हिन ड्रामे खे ॾिसण न विसारींदा ऐं ॾिसंदा रहंदा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु असांजी HD TV। कद खोले गाल बुध एक ही मोटरसाइकिल तुझे घर में निकली है ना वो तू काथा चोरी कई है केने मोड़ में कमाल खान पहिरीं ॻाल्हि त कादन एॾो चोरीअ जहिड़ो कुथो कमु कंदो ई ऐं पर जेकॾहिं मूंखे को कमु करिणो हुजे हा न त कंहिंजी मदद सां न पाण सिर कयां हा कयां हा त सरेआम ॿुधायां हा त ही कमु कादन जो आहे। ये कॾहिं इहा ॻाल्हि आहे न त ही मोटरसाइकिल तुंहिंजे घर में कीअं ज़ाहिर थियो? चोर तूं या खुदन या तव्हां वारो ही की हूंदो? कमाल खान ज़ुबान संभाले ॻाल्हाए, मुंहिंजे पीउ जो नालो अदब आहे, एतिराम सां खण। बाक़ी रही ॻाल्हि चोरीअ जी, जेका मोटरसाइकिल घर मां निकिती आहे त उहा मां 3 ॾींहंनि जे अंदरि तोखे चोर ज़ाहिर करे ॾींदुसि त पोइ ख़बर पइजी वेंदी त केरु चोर आहे ऐं केरु साथ आहे। सिर्फ़ 3 ॾींहं काद न 3 ॾींहं, चौथे ॾींहं जो सिच उभरण कोन ॾींदुसि न त छा कंदे कमाल खान तूं कादन जी गिचीअ में रसो विझण वारो पूरे ॾेह में ॼाओ ई कोन्हे। बाक़ी कादन खे असल चोर जी गिचीअ में रसो विझण लाइ 3 ॾींहं काफ़ी आहिनि। जेकॾहिं कादन 3 ॾींहंनि अंदरि इहो चोर ज़ाहिर न कयो त पोइ कादन जो तोसां वाइदो आहे सॼे ॻोठ जे साम्हूं इन मोटरसाइकिल जो ॾंड ॾोह भरे ॾींदुसि। सुठो इन्ही में थई त कादन चोरी मन मां अखियुनि ॾिठो गवाह आहियां त स्कूटर तुंहिंजे घर में आ। छो जो मां मुंशी आहियां, लिखियो पढ़ियो BA पास, को जाहिल अंगूठो छाप न आहियां। अबे खे चवां पुट कादन मोटरसाइकिल असांजे घर मां निकिती आहे, पोइ चोर तूं हूंदे या तो वारो भाउ इहो खुदन? हा कादन, तो वारो बाबो सच पियो चवे, चोरी कबूल कर त सुठो कोन थींदई त ॿी सूरत में मुंहिंजे ॻोठ जी बेइज़तीअ जो प्लान तोखे भरणो पवंदो। कमाल खान इहो त वक़्तु ॿुधाईंदो त केरु चोर आहे ऐं केरु साध।
कमाल खान जेकॾहिं मां किथां मोटरसाइकिल फुर करे सिधो अची तुंहिंजी औताक में बीहारियां ऐं सुबुह थींदे ई पंहिंजा पेरे वाढू खणी अची तुंहिंजी औताक मथां हलां कयां त पोइ मूंखे ॿुधा त चोर केरु थींदो, तूं या को ॿियो? कादन मां तोखे इज़त जो पलांद भरे ॾींदुसि जेकॾहिं चोर ॿियो निकितो। कमाल खान इन मोटरसाइकिल जो चोर मां तोखे 3 ॾींहंनि अंदरि निर्वार करे ॾींदुसि। जेकॾहिं ईअं न कयमि न त हिकु छा 10 मोटरसाइकिलूं भरे ॾींदुसि। ऐं 10 अच बाबा। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 218 किस्त में वीचारी मीरा खे इंसाफ़ त न मिलियो, पर अदड़ू ऐं दिलावर ॿई भाइर पाण में ज़मीन जे तकरार ते विड़ी पिया आहिनि ऐं ॿी तरफ़ रईस गफ़ार ख़ान खे शक पइजी वियो आहे त असल ॾोही ओठो न पर कोई ॿियो आहे। पर ॿी तरफ़ रबन जो भाउ राणो ऐं उन जी ज़ाल मीरा चरिया ऐं सादात थिया आहिनि, पर ड्रामे में अञा बि घणो वधीक मज़ो करे रहिया आहिनि। नाज़रीन जेके पंहिंजे पीउ खे घणो ई तपाए रहिया आहिनि। बहरहाल रबन सां जेका थी आहे अहिड़ी शल कंहिं ग़रीब सां कान थिए। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 218 किस्त अवां ॾिठी, पर 219 किस्त में छा थींदो? छा रबन खे इंसाफ़ मिलंदो? छा मीरा सां जे मथां थींदड़ ज़ुल्म जो हिसाब बराबरि थींदो? या ग़ुलाम जहिड़ो दलाल मीरा जी ॿीहर ॿोली कमाल खान सां 10 लखनि एवज़ लॻाए चुको आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 218 किस्त में फ़ैसिलो कोन थियो आहे, पर छा 19 किस्त में रबन सां इंसाफ़ थींदो? उन जी मीरा खे इंसाफ़ मिलंदो ऐं हुन जे भाउ राणे मथां जेको बि ज़ुल्म थियो आहे आख़िर उन ज़ालिम खे सज़ा केरु ॾींदो? ज़हर ज़िंदगी ड्रामे जी हर अपडेट ॾिसण लाइ ॾिसंदा सिर्फ़ु असांजी HD टीवीअ खे ऐं पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा। अल्लाह हाफ़िज़। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 218 किस्त में वीचारी मीरा खे इंसाफ़ त न मिलियो, पर अदड़ू ऐं दिलावर ॿई भाइर पाण में ज़मीन जे तकरार ते विड़ी पिया आहिनि ऐं ॿी तरफ़ रईस गफ़ार ख़ान खे शक पइजी वियो आहे त असल ॾोही ओठो न पर कोई ॿियो आहे। पर ॿी तरफ़ रबन जो भाउ राणो ऐं उन जी ज़ाल मीरा चरिया ऐं सादात थिया आहिनि, पर ड्रामे में अञा बि घणो वधीक मज़ो करे रहिया आहिनि। नाज़रीन जेके पंहिंजे पीउ खे घणो ई तपाए रहिया आहिनि। बहरहाल रबन सां जेका थी आहे अहिड़ी शल कंहिं ग़रीब सां कान थिए। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 218 किस्त अवां ॾिठी, पर 219 किस्त में छा थींदो? छा रबन खे इंसाफ़ मिलंदो? छा मीरा सां जे मथां थींदड़ ज़ुल्म जो हिसाब बराबरि थींदो? या ग़ुलाम जहिड़ो दलाल मीरा जी ॿीहर ॿोली कमाल खान सां 10 लखनि एवज़ लॻाए चुको आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 218 किस्त में फ़ैसिलो कोन थियो आहे, पर छा